नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में हथ जे हुनर सां खथा लोयूं ठाहींदड़ कारीगर पंहिंजो मट पाण सीउ में इज़ाफ़े खां पोइ खथा लोयनि जी ख़रीदारी में वाध थी वई आहे। सीउ खां बचण जो हल खथा ऐं लोयूं ओढण। सिंध में अहिड़ा बहितरीन कारीगर आहिनि जंहिं पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी सुञाणप पाण ठाही आहे। खिपरो लॻ अछड़े थर जे इलाइक़े जा वासी बि हुनर में कंहिंखां घटि कोन आहिनि। जॾहिं त अछड़े थर हिन जदीद दौर में पीअण जे साफ़ पाणी रोड समेत अस्पताल खां महरूम है, पर इन जदीद दौर में अछड़े थर जो हुनर पंहिंजो मट पाण है ऐं पंहिंजी अलॻि सुञाणप ठाही है। खिपरो खां 40 किलोमीटर परे खूह खपणी में सदियनि खां आबाद मेघवाड़ बिरादरी सां तालुक रखंदड़ माण्हू सुट मां खता ठाहिण जो हुनर पंहिंजे अबनि ॾाॾनि जी किरत समझी अॼु बि ज़िंदा रखियो पिया अचनि। हिन जदीद दौर में बिना कंहिं मशीन जे सपोर्ट सां हथ जे हुनर सां सुट सां धागे में ठहियल खता सिंध जी सूं ऐं सकाफ़त सां गॾु संदसि रोज़गार बणियल आहे। अछड़े थर जा खथा न रुगो इलाइक़े वासी पर समूरे मुल्क जा माण्हू समेत ॿाहिरि मुल्क जा माण्हू बि सुखड़ी तौर पंहिंजे प्यारनि खे ॾींदा आहिनि। 4-5 नमूना आहिनि। पोइ जोड़ो धणी ठाराए 5000 जो बि आहे, 10000 जो बि आहे, 11000 जो बि आहे, 15000 जो आहे, 5000 जो बि आहे, 4000 जो बि आहे। अहिड़े नमूने सां हिन ते घणी महिनत लॻंदी? महिनत त महीनो लॻे थो, 15 ॾींहं लॻंदा, 10 ॾींहं बि लॻंदा। वेठो ठाहे थो त हीउ वेठो हूंदो त ठाहींदो त वाह जे हथ में निकिरी पियो हूंदो हुते। अच्छा, तव्हां शहर में मज़ूरी करण वेंदा आहियो? हुते जो शहर में इहो सिको था विकिणूं, असीं ॿाहिरां ते खणी वञूं था। पोइ जेको रोज़ी अला मोकिले पोइ ॿकरी वठूं, पैसा रोकड़ा वठूं, पोइ 8000 वारो पोइ 7000 में ॾेई छॾूं था। किथे किथे ईअं बि थी सघे थो। माण्हू ग़रीब आहियूं, ॿियो धंधो कोन्हे, इन में रोज़गारी इहो आहे। खतो आहे, खतो जो शाल विझंदा आहिनि। घणा ॾींहंनि में ठहंदो आहे? हीअ सभु महीनो ॾींहुं लॻी वञे। अच्छा, हिन जी घणी मज़ूरी आहे? घणे में तव्हां हिनखे ठाहिण जे लाइ घणा ॾींहं तव्हांखे लॻी वेंदा? हीअ मज़ूरी जी इहे कोन ठाहियूं सभु कुझु बचे थो 5000 4000 6000 मज़ूरी हुजे पैसा वठी वेंदा। 2000 ख़र्चो खाई जीअं मिली सघनि था। हीअ त ठहे शहर वञी मथे मिली सघे थो, गवर्नमेंट करे सघे थी। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत समेत वफ़ाक़ हुकूमत खे घुर्जे त अछड़े थर जे हिन इलाइक़े जे कारीगरनि जी सार लधी वञे ऐं हिननि जे हथ जे हुनर खे हथी ॾिनी वञे, जंहिंसां हिन इलाइक़े जी तरक़ी थियण सां गॾु हिननि खे रोज़गार सुठो मिली सघे। कैमरा टीम सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।